नाले वारे फ़नकार उस्ताद मोहम्मद जुमन जी अॼु वरसी मल्हाई पई वञे। पेश आहे ख़ुसूसी रिपोर्ट। सिंधी मूसीक़ीअ जे ख़ज़ाने में हज़ारे अमर आवाज़नि जा बेबहा मोती शामिल आहिनि, जन जे फ़न आकाश ते चमकंदड़ चंड जियां सुरनि जी चांडुरकी पखेड़ी आहे। अहिड़नि लाफ़ानी फ़नकारनि मंझां सुरनि जो ॼाणू राग में आला मक़ाम रखंदड़ उस्ताद मोहम्मद जुमन भी हिकु आहे। मोहम्मद जुमन फ़न मूसीक़ीअ में हिकु उस्ताद जी हैसियत रखंदो हो। 10 अक्टूबर 1935 ईस्वीअ धारे बलूचिस्तान जे इलाइक़े लसबेले में हाजी अहमद सखीराणीअ जे घर में जनम वठंदड़ उस्ताद मोहम्मद जुमन जा वॾा लोक साज़ सुरंदो वॼाईंदा हुआ। तॾहिं नंढड़ो जुमन बि उन्हनि जे हंज में वेही सुरंदो ॿुधंदो हो। अहिड़े ई मूसीक़ीअ वारे माहौल में हुन होश संभालियो ऐं मूसीक़ीअ सां लॻाव पैदा थियुसि। मोहम्मद जुमन राग जी बाक़ाइदा सिख्या उस्ताद नज़र हुसैन खां वरिती। नज़र हुसैन जेको मलकाए तरन्नुम नूरजहां जो बि उस्ताद हो। उस्ताद मोहम्मद जुमन वधीक क्लासिकी मूसीक़ीअ जी सिख्या बड़े वहीद अली ख़ान खां हासिल कई। 1949 ईस्वीअ में उस्ताद मोहम्मद जुमन ऐं उस्ताद मोहम्मद हसन रेडियो पाकिस्तान ते आया। रेडियो पाकिस्तान जो सिरवाण ज़ेडे बुखारी मोहम्मद जुमन जी बांसरीअ ते मोहित थी पियो ऐं खेसि स्टाफ आर्टिस्ट जी हैसियत में रेडियो जो मुलाज़िम करे रखियो। हिकु ॿी रिवायत आहे त मोहम्मद जुमन 1957-58 ईस्वीअ धारे उन वक़्त जे प्रोड्यूसर अली मोहम्मद चागला साहब वटि ॻाइण लाइ ऑडिशन ॾिनो, पर चागला साहब इहो चई खेसि नापास करे छॾियो हो त तुंहिंजो तलफ़ुज़ कचो आहे ऐं तूं कुझु पढ़ी बि नथो सघीं। तंहिंखां पोइ मोहम्मद जुमन पढ़णु शुरू कयो ऐं थोरनि ई ॾींहंनि में पहिरियों दर्जो अधो गाबरो पढ़ियाई ऐं कुझु पढ़ण लिखण जहिड़ो थियो त पंहिंजो तलफ़ुज़ बि सुधारियाई। हुन शाह साहब जी ॿोलीअ खे ॾाढे सुहिणे नमूने सां ॻायो त ॿियनि माण्हुनि संदसि कलाम ॿुधी पंहिंजो उचार सुधारियो। मोहम्मद जुमन रेडियो पाकिस्तान ते सभ खां पहिरियां ई शाह साईं जो ही कलाम रिकॉर्ड करायो। अगस्त 1955 में जॾहिं हैदराबाद में रेडियो स्टेशन ठही त उस्ताद मोहम्मद जुमन खे उते मूसीकार जी हैसियत में मोकिलियो वियो। रेडियो हैदराबाद ते ॻच अरसो रहियो ऐं सिंधी मूसीक़ीअ जी ख़िदमत कयाई। हैदराबाद रेडियो ते रहण दौरान हुन सिंध जे मुख़्तलिफ़ सूफ़ी बुज़ुर्गनि जे कलाम खे मंज़ूम उर्दू तर्जुमे सां गॾु बि रिकॉर्ड करायो। संदसि ॻायल अहिड़नि कलामनि में उर्दू तर्जुमो संदसि शागिर्दियाणी सुरैया हैदराबादी ॻाईंदी हुई। उस्ताद मोहम्मद जुमन हूअं त केतिरा ई कलाम ॻाया, पर हुन शाह साईं जे कलाम खे ठेठ सिंधी रंग में ॻायो। ॿियनि सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं जदीद शाइरनि खे बि ॻायाई, लेकिन जेको कलाम संदसि सुञाणप जो सबबु बणियो सो आहे शाह साईं जो कलाम मुंहिंजो मुल्क मल्हीर कोटनि में आऊं कीअं गुज़ारियां। शाह जे रिसाले सां उस्ताद मोहम्मद जुमन जे इश्क जो मक़ाम इहो हो जो रिसाले जे सभिनी दास्ताननि खे वेही राग कंपोज़ कयाई, जंहिं लाइ हुनखे ॾींहुं राति नूर निचोड़णो पियो ऐं साबित करे ॾेखारियईं त भिटाईअ जो हर दास्तान राग बि आहे। उस्ताद मोहम्मद जुमन जे ॻायल कलामनि रेडियो वसीले तमामु घणी अवामी मञता माणी।
वरी जॾहिं उस्मान फ़क़ीर जी सिराइकी काफ़ी यार ॾाढी इश्क आतिश खे आलापियो त उहा काफ़ी पूरे बरे सगीर में मक़बूल थी वई। यार ॾाढी इश्क आतिश लाई है, यार ॾाढी इश्क आतिश लाई है, या सानू लग गई बेअख्तियारी, सानू लग गई बेअख्तियारी, सीने दे विच न समाई है, यार ॾाढी इश्क आतिश लाई है। उस्ताद मोहम्मद जुमन मूसीक़ीअ जे मुख़्तलिफ़ सुरनि ते वॾी दस्तरस रखंदो हो ऐं लय में महारत बि संदसि गायकीअ जी वॾी ख़ूबी हुई। तबलो, ढोलक, घड़ो सिंधी मूसीक़ीअ जे ताल जा साज़ आहिनि। पंहिंजी गायकीअ में उस्ताद मोहम्मद जुमन उन्हनि साज़नि खे इस्तेमालु कंदे लय जो उहो वज़न आला नमूने सां क़ाइमु रखंदो हो। संदसि आवाज़ मेठाज ऐं मधुरता सां भरपूर हो। उस्ताद मोहम्मद जुमन ॿिनि फिल्मुनि लाइ बि ॻायो। हिकु सिंधी फिल्म तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण, ॿी उर्दू फिल्म कालू, जेका कराचीअ जे लियारीअ वारे इलाइक़े जी अकासी कंदड़ हुई। उस्ताद मोहम्मद जुमन सिंधी, उर्दू ऐं सराइकीअ में ॻायो। संदसि ॻाइण जी ख़ासि ॻाल्हि इहा हुई त सिंधी राग जे ख़ासि अंग खे क़ाइमु रखियाईं। संदसि ठाहियल धुनूं तमामु घणो मक़बूल थियूं। उहे धुनूं ॿियनि बि केतिरनि ई फ़नकारनि साॻिए अंदाज़ में ॻायूं आहिनि। हुन केतिरनि ई शागिर्दनि खे राग जी सिख्या बि ॾिनी, जिन में जीजी ज़रीना बलोच, ज़ेबुन्निसा, अली मोहम्मद ख़ासखेली, जमीला नाज़, हुसैन बख्श उर्दू ऐं सराइकीअ में ॻायो। संदसि ॻाइण जी ख़ासि ॻाल्हि इहा हुई त सिंधी राग जे ख़ासि अंग खे क़ाइमु रखियाईं। संदसि ठाहियल धुनूं तमामु घणो मक़बूल थियूं। उहे धुनूं ॿियनि बि केतिरनि ई फ़नकारनि साॻिए अंदाज़ में ॻायूं आहिनि। हुन केतिरनि ई शागिर्दनि खे राग जी सिख्या बि ॾिनी, जिन में जीजी ज़रीना बलोच, ज़ेबुन्निसा, अली मोहम्मद ख़ासखेली, जमीला नाज़, हुसैन बख्श ख़ादिम, रुबीना कुरैशी, शफ़ी मोहम्मद, कादिर अली, सुशीला मेहताणी वग़ैरह शामिल आहिनि। उस्ताद मोहम्मद जुमन ऐं उस्ताद मोहम्मद इब्राहिम 20वीं सदीअ में सिंधी मूसीक़ीअ जा अहिड़ात बेमिसाल मूसीकार हुआ, जन सिंधी मूसीक़ीअ खे नवां रंग, नयूं राहूं, नवां घाड़ेटा, नवां लाड़ा ॾिना ऐं लातादाद नयूं धुनूं तख़लीक़ करे ॾिनियूं। उस्ताद मोहम्मद जुमन काफ़ीअ खे जंहिं मख़सूस अंदाज़ में ॻायो, तंहिंखे न सिर्फ़ु अवामी मोट मिली पर मूसीक़ी शनासनि बि ॾाढो साराहियो। उस्ताद मोहम्मद जुमन मुल्क खां ॿाहिरि बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। 1962 ईस्वीअ में पाकिस्तान जा लोक ॻाइणा रूस ऐं कुझु ॿियनि मुल्कनि ॾांहुं विया। उन्हनि में उस्ताद मोहम्मद जुमन सिंध जे फ़नकारनि जी रहबरी कई। हुन हिंदुस्तान, बांग्लादेश, ईरान, इंडोनेशिया, चीन, अफ़गानिस्तान में बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। उस्ताद मोहम्मद जुमन खे संदसि फ़न जे एतिराफ़ में केतिरा ई एवार्ड मिलिया। तन में हुकूमत पाकिस्तान तरफ़ां तमग़ाए हुस्न कारकर्दगी, 2 भेरा शाह लतीफ़ एवार्ड, हज़रत सचल सरमस्त एवार्ड, बेदिल फ़क़ीर एवार्ड ऐं ॿिया शामिल आहिनि। सुर ऐं संगीत जो तमामु वॾो ख़िदमतकार, बहितरीन मूसीकार ऐं फ़नकार उस्ताद मोहम्मद जुमन 24 जनवरी 1990 ईस्वीअ ते असां खां हमेशह लाइ जुदा थी वियो ऐं खेसि मेवाशाह क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। उस्ताद मोहम्मद जुमन पंहिंजे सुरीले रिकॉर्ड थियल आवाज़ ऐं अंदाज़ वसीले सिंधी संगीत जी दुनिया में हमेशह ज़िंदह रहंदो। रोंदे उम्र भाई यार दी ख़बर न काई है, यार दी ख़बर न काई। रोंदे उम्र भाई यार दी ख़बर न काई है, यार दी ख़बर न काई।